जेको माहौलियाती तब्दीली थियल आहे असां हुन लाइ रुगो एक्सपर्ट आहियूं त असांखे पैसा ॾेई छॾियो हुजे बसि ऐं जॾहिं असां वटि तबाही अचे त असीं वरी पैसा वठूं जी जी माना असांखे डॉलर खपे यानी नंढिड़ो मिसाल ॾियां ॿिया त वण वढजनि था ही थिए थो ही त अनेक ॿिया मसाइल त पंहिंजी जाइ ते आहिनि पर हीउ जेको सिर्फ़ु नंढिड़ो हिकिड़ो फ़ैसिलो कयो सिंध सरकार त बाबा ही प्लास्टिक जी थैलियुनि ते पाबंदी हणबी उहो 15 ॾींहं बि फ़ैसिलो न हलियो न हली सघे यस यस हाणे कानून इहो ई आहे त तव्हां प्लास्टिक जी थैली दुकानदार न ॾींदो जी जी विकामजे पई खुलेआम विकामजे पई त गुज़ारिश इहा करणु चाहियां पियो त जॾहिं असीं सिर्फ़ु फायर फाइटिंग ॼाणियूं त भई अची वई आहे बरसाति हाणे वारो वारो कयो पाणी दरिया में अची वियो हाणे वारो वारो कयो ऐं पोइ हुन में अगरि नुक़सानु थी वञे त पोइ वारो वारो कयो त इंटरनेशनल बैन अवी फंड असां वटि अची वेंदा आहिनि पोइ उन्हनि खे जीअं वणे ख़र्चु करे वठो उन ते कमेंट नथो कयां उहो त जीअं ख़र्चु थींदा आहिनि सो थींदा आहिनि